हाला में मकानी चूंडुनि जे सिलसिले में ऑफिसनि जे इफ्तिताहनि ऐं रैलियुनि जो आगाज़। इन सिलसिले में मखदूम पैनल ऐं पागारो पैनल जे तरफ़ां ईद जे 3 ॾिहाड़े ते राति जे वक़्ति हाला शहर में अलॻि अलॻि रैलियूं कढियूं वयूं। माशाअल्लाह हाउस मां निकितल चूंड मुहिम जी रैली जी अॻवानी फंक्शनल अॻवान नसीर अहमद मेमण, मुनीर अहमद, अरबाबजन करे रहिया हुआ। साणनि गॾु GDA जा उम्मीदवार पिणु हुआ। रैली नेशनल हाईवे खां थींदी ॻोठ सांधाण पहुती, जिते इलेक्शन ऑफिस जो इफ्तिताह करण बाद मज़कूरा रैली हाला शहर में दाख़िल थी त सवे माण्हुनि मज़कूरा रैली में शरीक शहरियुनि जो वालिहाना इस्तक़बाल कयो। ॿिए तरफ़ मखदूम पैनल पारां हाला हाउस मां हिकु वॾी कार रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदे वार्ड नंबर 8 जे उम्मीदवार इकबाल अहमद गाजणी जे इलेक्शन ऑफिस जो इफ्तिताह कंदे GDA जे अॻवान मखदूम मोहसिन, अॻूणे म्यूनिसिपल चेयरमैन मखदूम उमार ऐं उम्मीदवार इकबाल गाजणी जन वार्ड 8 जे अवाम खे मुखातिब थींदे हुननि चयो त अॼोकी रैली ऐं ऑफिस इफ्तिताह जी तक़रीब में शरीक शहरियुनि जो वॾो अंग संदन मुखालिफ़ मखदूम हाउस जे गेट आॾो जमा ॾिसंदे हुननि पंहिंजो फ़ैसिलो संदन उम्मीदवारनि जे हक़ में ॾेई छॾियो आहे।